नाज़रीन, शाहपुर जहानिया जी शुगर मिल इंतजामिया जी नाजाइज़नि ख़िलाफ़ शागिर्दनि ऐं उस्तादनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उस्तादनि बचल ॾाहिरी, मुरीद लगारी, नूर हुसैन लाखो, एजाज़ बुघियो, वकार ॾाहिरी, अफ़साना लगारी ऐं कूंज मलाह जी अॻुवाणनि में शुगर मिल्स इंतजामिया पारां स्कूल के ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त शुगर मिल जा बाअसर सरमाईंदड़ ऐं इंतजामिया स्कूल जो 4 एकड़ 23 घंटा प्लॉट ते कब्ज़ो करण ऐं फॿाइण चाहे थो। हुननि चयो त शुगर मिल इंतजामिया हाई कोर्ट मां केस हाराइण बावजूद सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद पहुची वई आहे। हुननि चयो त गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में पढ़ंदड़ 850 शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि जो मुस्तक़बिल दाग़ ते लॻल आहे। एहतजाज कंदड़ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान वज़ीर आज़म ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कंदे चयो आहे त शुगर मिल इंतजामिया ख़िलाफ़ कार्रवाई करे सवें शागिर्द उस्तादनि ऐं वालिदनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में भरपूर एहतजाजी तहरीक हलाए क़ौम शाहराह ते धरणो हयो वेंदो।